अच्छा हाँ पी हाणे गवर्नमेंट मस्जिद रे खत नहीं हाँ मथे आया हाँ जी भाई नमाज पढ़ण जे को हाल अली ते शाम वाली नमाज पढ़ी शाम वाली शाम वाली पंज अच्छा हाँ मां तो भुलजी करे नमाज करना बढ़िया तो छो तो मूंखे चई इहो इते जा तिरंगे हले यार तू छत तो सही अरे झट बना कुत्ता आया बंदा छत तो सही छा मसला तो हालत अच्छा अच्छा गवर्नमेंट ठाराई अब्दुल्ला शाह जे दौर में मतलब तकती लगी पई अब्दुल्ला शाह जे दौर में ठहियल आहे ही बि पाणी हेठि ख़बर ॾिस ॾिस हाणे हू न जेको खीर चयो पिया न बंदि थी वियो आहे इन करे सी इन करे सी हा इन टाइप जी कंहिं शइ ॾिसी हर को फैलायो हूंदो त उते खीर किरंदो जो ॾिसा छाणा आहे न हा उन शइ खे वठी उन थी शइ खे सघे ॾिसी को पाणी किरंदो हुजे ऐं उन पाणीअ जो कलर कुझु अच्छे टाइप जो रंग जो हुजे खीर ॾिस न जो अंदरां अचे थो उहो उबरी जबल जो पाणी आहे हा थी सघे थो उॿारो हुजे गरम हा हुजे हा उहो गाज करे निकिरंदो हुजे उहो हा छाण करणो हा हुजे हा जीअं हीअ आहे माना साफ़ चश्मो न आहे साफ़ न आहे हलो हीअ अब्दुल्ला शाह जो ठहियल आहे साम्हूं लॻी पई आहे न दिक़त न उहो ठीकु आहे हाणे पोइ ठाराइनि न वरी ख़तरे वारी ॻाल्हि लॻी पई आहे न वॾी सिचुएशन ख़राबु आहे ग़लति आहे हिन ही सो ख़र्चु करण में घणो हिननि खे ख़र्चु थींदो छा ईंदो छा 3 खां 4 लख सभु गवर्नमेंट जा पैसा बसि सभु गवर्नमेंट खे त कुझु ई कोन्हे न भाऊ ही बि मंदरु या इन टाइप जी का शइ हूंदी हुई उन दौर में ॾिस न चारियूं ॾिस हा ठहियल आहिनि न इन अंदरि कुझु न कुझु हूंदो अंदरि का मूर्ति रखियल हूंदी ओरिजिनल न कंहिं दौर में मूर्ति रखियल हुजे चकर अची वई आहे पहिरियां ॿुधाई हा हा ॾिसण में अचे थी हा हा इहा परते वञे इन खां अंदरि वञी वरी हिन जो पहाड़ जो ॿियो हिसो आहे वरी मथे हा ॿियो शो हूंदो ॿियो शो वरी मथे चढ़ियो असां खां मथे कोन चढ़ी वियासीं पर हिन जे हितां निकिरी वियासीं हलिया चलो